पंजाब में बोट सबब तबाह थियल घरनि जूं 10-10 लाख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो चवणु आहे त 2 हफ़्तनि अंदरि बोट मुतासिरनि खे इमदादी चेक ॾियण जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। पंजाब तारीख़ जी बदतरीन ॿोॾि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मुतासिरनि खे खुराक दवाऊं ऐं माल लाइ चारो फराहम कयो वियो आहे। वक़्त ते इंतज़ाम न करण सां वॾे पैमाने ते जानी नुक़सान थी पए सघियो। 25 लाख बोट मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो। नवाज़ शरीफ़ खे हटाए मुल्क जे नाल शख़्स खे मड़ियो वियो। ॿीहर नवाज़ शरीफ़ जो दौरु आयो त ख़ुशख़बरियुनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ़्ते में तेज़ी जो रुझान बरक़रार। 100 इंडेक्स 700 पॉइंट्स जे इज़ाफ़े सां पहिरियों भेरो 1,58,700 जी हद पार करे वई। स्टॉक माहिरनि जो चवणु आहे त स्टॉक मार्केट में तेज़ी जो सबबु सफ़ारती मुआशी मैदान में थियल अॻभराई जो नतीजो आहे। गुड्डू ऐं सखर बिराजनि वटि विचोली ऐं कोटड़ी बिराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार। गुड्डू बिराज वटि पाणी जो वकिरो 4,06,140 क्यूसिक थी वियो। सखर बिराज वटि पाणी जो वकिरो 4,99,850 क्यूसिक। कोटड़ी बिराज वटि बि पाणी जो वकिरो 3,15,886 क्यूसिक थी वियो। सूबाई घर वज़ीर जे घर के बाहि समेत मोरे वाक़े बाबति 5 केसनि जी ॿुधणी 2 अक्टूबर ताईं मुलतवी। लेडियूं बरसात जूनूनी वालिद तरफ़ां 2 पुटनि ते वेशाणे तशदुद जो SSP नोटिस वरितो। नींगरनि जे मामले जी फरियाद ते वाक़े जो केस दाख़िल, जवाबदार गिरफ़्तार। NPP सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई मसरूर जतोई बयान मुशर्रफ फिरोज़ी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश थिया। गुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त मुल्क में मिडटर्म जूं चूंडूं जो इम्कान आहे। मौजूदा हुक्मराननि अरिड़हीं तरीक़े जो ग़लति इस्तेमालु कयो आहे। ॻड़ी हसन बरसात ॿुहारनि सां मुक़ाबले में ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार पहुतो। शेर मोहम्मद लाशारी ज़ख़्मनि जा सूरन असांजे तमदणी हवाले कयो। घोटकी जी टिकटॉकर औरत सुमेरा जे क़त्ल केस में 2 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। अदालत अली रज़ा ऐं मोहम्मद इमरान जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। मक़तूल औरत जे जुज़नि जी रिपोर्ट जमा न कराइण ते 5 ॾींहनि अंदरि वज़ाहत तलब। ऐं एशिया कप जी मैच में ओमान ऐं भारत में मुक़ाबिलो थी रहियो आहे।